मुंहिंजे रब जी कुदरत जो कमाल। पूरो इंसान अल्लाह साईं जी महिरबानीअ सां अल्लाह साईं जी कुदरत जो कमाल आहे। पर जॾहिं सिर्फ़ु असां हिन अखियुनि जे नंढड़े विच खे ॾिसंदासीं त अल्लाह साईं अखियुनि जे अंदरि हिकु अहिड़ी शइ रखी आहे, अदा ही ॾेखार, जो असांखे ख़बर पवे थी त ही सावा कहिड़ा गुल आहिनि, पीला कहिड़ा गुल आहिनि, हेॾा कहिड़ा गुल आहिनि, हेॾां आसमान आहे, हेॾां कुझु आहे ऐं हेॾा फेरा त ही हेॾां वण आहिनि, टिण आहिनि। याने अल्लाह साईं जी कुदरत आहे जो सोणे रब करीम हिन अखियुनि में एतिरो कमाल रखियो आहे जो असां मुवहिद आशिक़ रसूलनि खे अञा ईमान ताज़ो थो थिए त अखि जी शइ एतिरी आहे, हर रंग थो ॾेखारिजे। वाह सोना रब तुंहिंजी कुदरत जो कमाल।